अवललाहु अलीम आलालम जोधणी अवललाहु अलीम आलालम जोधणी कादिर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ जहान जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾे उन्हनि खे जेकी मंझ जहान सो तारीअ तगे तुंहिंजे जेकी मंझ जहान सो तारीअ तगे तुंहिंजे लुत्फ जी लतीफ़ चए तो वट कमी कान अदल न छुटाऊं कर को फेरो फज़ल जो सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफा भी अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुश ऐं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु जेको हुजे छंछर जो ॾींहुं हुजे रामू राधा मेहरान टीवी सां गॾु अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजनि जो हाल हुजे सो पे सप्रिया नाल हुजे अव्हां असांखे जिते जिते बि ॾिसंदा हुजो पुलाड़ हुजे उतर हुजे काचो हुजे अधियूं हुजनि भेनरूं हुजनि भाइर हुजनि या नंढड़ा बालकड़ा जेके बि असांखे ॾिसंदा हुजो अव्हां सभिनीनि खे राम राधा जे तरफ़ां वरी भलीकार हुजे छो जे छंछर जो ॾींहुं हुजे मौसम जेका हुजे मुंद जेका हुजे उहा मटिजंदी हुजे पंजाब में तमामु घणो मींहुं पियो हुजे एॾो मींहुं पियो हुजे चवंदा अहिड़ो मींहुं हुजे जो हित गोॾे ते मींहुं हुजे सो हेॾां बा तमामु घणो मींहुं वसो हुजे सो मौसमूं ॾिसो कीअं मौसम में तब्दीली कहिड़ी हुजे त असां वटि चवंदा हुजनि बसि हिन हफ़्ते मींहुं जाम पवंदो हुजे खिमण सां मींहुं हुजे असीं चऊं मालिक साईं का बाझ कंदो हुजी रहम वारो वसाईंदो हुजी पर मुंद मौसम अहिड़ी थधड़ी हवा हलंदी हुजे जेको मींहुं पियो हुजे पर एॾां वसंदो हुजे गुड़ंदो हुजे तमामु घणो वसियो हुजे बहारी लॻी पई हुजे पोइ माण्हू घुमण पर जिन वटि ॾुखियाई हुजे सो इहो ज़ाहिर आहे त एॾो मींहुं पवंदो हुजे त ॾुखियाई त शहरनि में ज़रूरु थिए पोइ इहे कम मौसम जे हवाले सां हलंदा हुजनि सो चवंदा हुजनि वरी बि भलो थिए सिंधूअ जो सो सिंधू दरिया में जेका हुजे हाणे मौज हुजे तार वहंदो हुजे सो इहा मुहाणनि जे लाइ सिंध जे माण्हुनि जे लाइ इहो हिकिड़ो ख़ुशीअ जो बाहिस हुजे त दरिया पासा वही अचे त माना मच्छी मानी वारा थी पवंदा हुजूं पर रुॻो इन ई ॻाल्हि सां न पर असां छंछर ऐं आचर ते अचूं कॾहिं तेल चवंदा बा टेपो टेपो किरे या चढ़े पर कल्ह वरी अहिड़ी ख़ुशख़बरी राति मिली हुजे असां वरी चओजे प्रोग्राम में वञूं त को तेल जेको असांखां जेका हुजे पेट में रखी न थींदी हुजे चवंदा हुजूं के वेंदा हुजूं छंछर अचे त वञी जेको हुजे पंहिंजे नाज़रीन हाज़िरीन जे आॾो इहा ॻाल्हि असां ज़रूरु ॿुधाऊं सो इहो जेको हुजे 16 रुपया जेको इहो जेको डीज़ल हुजे इहो घटि थियो हुजे सो हाणे डीज़ल जी क़ीमत वरी त घटि थी हुजे पेट्रोल वरी थोरो ई लथो हुजे 2 रुपया ऐं को पैसा लथो हुजे पर डीज़ल में वरी बि चङो हुजे पोइ हारीअ जे लाइ पोइ जेके महिनत कस हुजनि जमींदार हुजनि जंहिंजो इहे डुग डुगियूं हलंदियूं हुजनि वरी बि उन्हनि जो भलो थियो भलो थींदो हुजे के भला ॿिए जो न थींदो हुजे हारी नारी जो थींदो हुजे तॾहिं बि ईअं सम्झंदो हुजे असां कमायो पर जेके भाड़ा भरींदा हुजनि सामान खणींदा उहे त वरी घटि कोन कनि उहे त चवनि उहे त भले जेकॾहिं पेट्रोल घटि बि हुजे न डीज़ल उहे वरी बि चढ़ियल हुजनि हा रगो इहा कार हुजे वञी जो रिस्के वारे सां ॻाल्हाईंदो हुजे हिन पंध खां हुन पंध ताईं हले त चवे 300 ॾींदा हुजो 400 ॾींदा हुजो वञी हे छा हुजे एॾो वॾो किरायो इन खां हल बाबा टंगुनि ते जोर रखंदा हुजो वॾो बाबा हींअर जहान ॾुखो हुजे हले गैस ते चवंदा पेट्रोल महांगो हुजे हाणे वरी ॻाल्हि ठहे ई न चवनि भाई महांगाई हुजे वरी मूंखे वरी हा ईंदी हुजे ओॾी महिल ॾांव कहिड़ी चवनि न पेट्रोल महांगो हुजे मूं चयो हुजे ही त हुन ते हलंदो हुजे सीएनजी जेको हुजे हाणे तुंहिंजो वरी पेट्रोल अहिड़ी त चिड़ ॾियारींदा हुजो पर बस हाणे खणी बस कई हुजे मूं बस पोइ चवण लाइ हुननि खे छा बचंदो हुजे पोइ हिन करे चवंदा हल बसि पोइ मूं चइबा तव्हां बि बसि ईअं हलंदा हलो नालो रुॻो पेट्रोल जो हुजे बसि पोइ जे माण्हुनि खां इहो पुॼंदो हुजे न त इहा ढगे गाॾी गॾ गॾ हलाइनि हुन में बि चवनि पेट्रोल हुजे
पर हाणे ॾिसनि त हिते असांजो कूड़ लॻ गई न। न हाणे त हिन सां चङी बहितरी आहे हुजे त माण्हू जेको हुजे हाणे स्कूटर बि ॿिया अची विया हुजनि, साइकिल ते बि माण्हू चढ़ंदा हुजनि, पंध खे बि अहमियत ॾियणु सिखी विया हुजनि त भई पंधु हलण बि चङाई हुजे, सिहत जी निशानी हुजे। इहो वरी महांगाई करे पोइ होश अचे माण्हू उहो वरी हाणे मन पोइ चवनि था हाणे न पंध भलो हुजे। अॻे त इहो अवां सोचियो ई न हुजे, पोइ सुंगर, पोइ दिलि जा मर्ज, पोइ हल हिकड़ो हिकड़ो बीमारू वेठे वेठे चढ़ूं हुजे। हाणे वरी जनाब गाॾी कढूं ई कोन, शहर में रस लॻी पई हुजे, इन करे नक जी ॾाढाई स्कूटर ते वेंदा इहा ख़बर ई न हुजे कि पेट्रोल जे सूर खां न कढंदा हुजनि। मूं चयो अबा अॻे तव्हां चवंदा हुजो त इहो मिटी न पवंदी हुजे, हाणे स्कूटर ते माण्हू केरु चढ़ंदो। हाणे त वरी हे ॿियूं बि जेका गाॾियूं आयूं हुजनि, हे मोटर साइकिल जेके टोपला पाए हलाईंदा इहे वरी ॿिया हुजे कि हिन में बैटरीअ ते हलनि उहे वरी ॿार हलाइनि, उन पर महांगी हुजे, न आवाज़ न छा गूंगी गाॾी ईंदी हुजे, माण्हू मुहियो त रोड ते अची रहंदो। ख़बर ई न पवे छा हुजे, केरु ईंदो हुजे, छा थींदो हुजे। हीअं वर्गो हीअं वेठा हुजनि, मुंहुं सो अलाए बुत बणिया वेठा हुजनि, नज़र बि घणो करे न अचे माण्हू। इहो रोड ते अहिड़ो हुजे माण्हू खे आवाज़ ई न अचे, पासे वारे खे ख़बर कंहिंजी ठूंठ लॻी वेंदी हुजे त इजो हेॾे वरी हलाईंदा बि ॿार हुजनि चङा। वरी जो रक्षन पंहिंजो चोट चढ़ियो हुजे त इहे भाऊ वारा निकिरी पिया हुजनि, वरी स्कूटर इहे वरी चवंदा विहो 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 तव्हांखे खणे। मूं चइबा जनानू त कयो, पर मूं चइबा अवां तव्हां कीअं वेहंदा हुजो। पहिरियों पहिरियों त मूंखे बि डपु लॻो हुजे, मूं चयो हीअ हमरा कीअं थियो हुजे चकर इहो। पोइ ख़बर पई हुजे कि हाणे माना सम्झो रिस्कनि वारनि जो चोट चढ़ियो हुजे पंहिंजो किसो त हे भाऊ वारा निकिरी पिया हुजनि। हाणे बसि चवनि मां वेहो, 100 ॾींदा हुजो फलाणे जॻह ते लाहे छॾूं, माना पोइ बि 100 लाई हुजे। इहो अॻे सिंध जा माण्हू या असां अॻे बि ॻाल्हि कई हुजे त सिंध जा माण्हू भले ॾहा हुजनि, उहे असुलु हिन जो जेको हुजनि इहो कढी वठंदा हुजनि हल कंहिं बि ॻाल्हि जो। खैरपुर हिन पासे अॻे हलंदो हुजे, हाणे वरी शहर में हलियो। मूं चइबो पोइ त खैरपुर वारा अवां खां वधीक ख़ैर सलाह जो हिकिड़ो दफ़ो हो जेको खैरपुर वञी जो लथा हुजूं, हे जो मोटरसाइकिल वारा फ्री आया हुजनि, मूं चयो हुजे न ॼाण हुजे न सुञाण हुजे, भाऊ तोखे कंहिं मोकिलो हुजे, चए थी छॾे ॾींदा हुजूं अवां खे, भई हे कीअं वेंदा हुजूं, कंहिं मोकिलो हुजे। पोइ ख़बर पई हुजे इहे भाड़े किराए वारा हुजनि। हाणे त वरी असांजो हिते बि हो सिस्टम शहर में हेॾे सारे असांजे रोशनियुनि वारे शहर कराचीअ में बि हाणे सभु कोन्हे त टोपलो हथ में हुजे हलाईंदा हुजनि, पर सवलाई हुजे। राधुरी मां चाढ़ो वठां भई टोपलो मथे में पियो हुजे, भला तूं बि ॿियो कुझु न कंदो हुजे, हिकिड़ी इहा वठंदो हुजे, भला ॿियो न त घर जो त ख़र्च निकिरी पवंदो हुजे। चवंदा 50 स्कूटर इहो 50 जेका पुराणी हुजे अहिड़ी वठंदो हुजां। कहिड़ी 50 जंहिंमें भाॼी बॻियां कंहिंजी पई हुजे त 50 अञा ॿियो हुजे, कहिड़ी हुजे ॿुॾंदी हुजे, 50 कहिड़ी हुजे जहान में तो उन में अॻियां खुरली ठहियल हुजे, हुन में सामान विझी छॾियो, अञा बि माण्हू रखो इहा बि पोइ बि माना सम्झ त 50,000 खनि खाई वञे पुराणे ज़माने जी, 40-50,000 खाए इहा हुजे। वरी इन में पोइ माण्हू 2 माण्हू खणे वरी उन्हनि जो सामान खणी वरी उनखे वरी घर पुॼाईंदो हुजे। मां चवां भला अहिड़ो कंदा हुजो त ॿियो हाणे 40-50,000 ख़र्च करूं, पोइ ही मुड़ुस जेको हुजे वरी अॻां भाॼियूं टमाटर रखी पुॼाईंदो हुजे, 50,000 ख़र्च करूं। माण्हू जा हींअर घरां माण्हू निकिरनि अचनि, भाॼी महांगी हुजे, को माण्हू त एतबार थिए चरामला हे वञे बाज़ार मां हुन मां मंडीअ मां असांखे भाॼियूं हे वरी पनो वठी असांखे वठी ॾेई वञो। कीअं वठी माण्हू ॾींदो हुजे, 50,000 त मोची हड़ मां वेंदो हुजे न, जेको मोयो गॾु करो हुजे कोयो टको टको, हाणे 50,000 जी हिनखे वरी 50 वठी वेंदा हुजूं, वरी टमाटा बसर ऐं बटालू मेड़ींदो हुजे। माण्हू खे बि खणूं गॾु भाॼियूं बि खणूं हंधी तूं। हा पोइ ईअं अञा फ़ाइदो हुजे, फ़ाइदे वारी निभागा ॻाल्हि कंदो, सदाईं नुक़सान जी ॻाल्हि। तूं शाम जो 500 रुपए जी मालिकाणी हुजे, हल 50,000 मां ख़र्च करां वरी 500 रोज़ वठंदी हुजे, रोज़ माना पोइ 50,000 कॾहिं पूरो थिए, माना रोज़ 10-50 माना 5,000
20 ॾींहं जा अरे थिया, महीने ॾह। में 15,000 पोइ हिसाब त कर पको हिसाब 3 ॾींहं में 15 पोइ तूं अहिड़ी छिती हुजे 2 महीननि में वञी होथे वञी 30 पोइ पोइ आयो बेटा हिन। 3 महीना लॻनि मूंखे इंतजार करां 50,000 जॾहिं लहे पोइ अॻियां पोइ रुॻो तोखे बचत हुजे पोइ वरी तूं घटाईंदी हुजे 250 रुपया वठंदी हुजे ऐं मूंखे वरी इहो रासण पाणी माना ड्राइवर जेको हुजे उनखे बि ॾिबो हुजे न गुडू फंटा माना इहो न न तोखे वरी छा करणो हुजे जो मूंखे 250 ॾींदो हुजी रोज़ 200 त अरे अलाए घणो कमाईंदा हुजनि इहा ख़बर न हुजे तोखे 500 जो या 250 जो हिसाब रखो बेठो कमल हुजे ॾियारी। अञा जहिड़ो नंढड़ा ॿार तूं रिझाईंदो हुजे कमल हीअ राधुल हुजे राधुल हींअर वञी ख़र्च पाणी किथे पहुता हुजनि सॼी राति तारा सावा थी वञनि माण्हू खणे कमल सवारी लॻे कमल न सवारी लॻे अरे पोइ पोइ राति जो न वाहींदो हुजी न सुबुह जो बस कढी वञी राति जो बस वरी जेको हुजे सिज लहे वरी अची पंहिंजे घर में बंदि करे छॾींदो हुजे हींअर राति जो वक़्त बि न हुजे हाणे ॾींहुं राति करे कमाइणु घुरिजे अंधी वक़्त बाक़ी अहिड़ो हुजे अहिड़ो हुजे तॾहिं वञी थींदो हुजे तूं अञा तूं उन निंड दौर करण जो टाइम न हुजे हा हा तूं अञा उन दौर में हा हुजे। इन दौर में के त वांदा ई वांदा सॼी राति जागनि हरू भरू न कम जा न कार जा अलाए कहिड़े पासे ॻाल्हि खणी वई हुजे मां दुनिया में अलाए ॿियो कुझु सोचिया हुजां तूं अहिड़ो इहा कहिड़ा मोटरसाइकिल तेल घटियो हुजे इन। डीज़ल घटियो हुजे अब ॿियो हाल वाल ॾींदा हुजो छोकिरो स्कूल तव्हांजो कीअं हलंदो हुजे इहो हाल वाल न ॾींदा हुजो हाणे स्कूल वेंदा हुजो पढ़ंदा कीअं जो असां त इहो ॾिसूं त किथे स्कूलनि जा चापुड़ किरंदा हुजनि ॿार ज़ख़्मी थींदा हुजनि किथे मसलो हुजे किथे उस्तादनि खां हेड मास्तरनि खां वेही ऐं चकास पुछंदा हुजनि त हेतिरा पैसा मिलिया हुजनि लख मिलिया हुजनि इहे किथे किथे लॻाया हुजनि उहो ॿुधाईंदो हुजे ऐं लख किथे किथे पूरे रखिया हुजनि के 20 कुर्सियूं हुजनि उन्हनि खे असां थोरी ठक ठुकी कई हुजे 2-3 लख हिन ते लॻा हुजनि ऐं ॿियो वरी थोरो चुनो हणायो हुजे मिड़े उन ते 2 लख लॻा हुजनि पोइ चूने ते 2 लख हाँ चूने तो इन्हें सेड़ी तो यूं चंदा है वो तो चूना लगा के गया है न न 2 लख चयो हुजी छा न लख 2-3 लख 2-3 लख लॻनि हिते हाँ हाँ हा हा वरी जो 15 ॾींहंनि खां पोइ हीअं जो करूं त इहो सॼो जेको हुजे साड़ी लही वेंदी हुजे मींहुं वसे त साड़ी लही वञे सॼी भित अछी लॻी तो पई हाँ, हुजे इहो- रगो सीमेंट नज़र अचे रुगो रंग करे फोटू मथे मोकले छॾींदा हुजो बस तव्हांजो कमु थी वियो हुजे हा बसि हाणे छा कंदा हुजे चवंदा न हुजनि बसि भली हुजे अहिड़े दौर में बि अञा बि चापुड़ ॿारनि ते किरंदा हुजनि ॿार ज़ख़्मी थींदा हुजनि गांवर जी हा ॾिसो वक़्त ॾिसंदो हुजे किथे पहुतो हुजे हा। कंप्यूटर जो सिस्टम लॻो पियो हुजे मुल्क वञी चंड ते पहुतो हुजे माण्हू जेका हुजनि चंड ते पहुचनि उतां वेही आसमान तां अव्हां खे मींहं जूं रिपोर्टूं ॿुधाइनि हवा जूं रिपोर्टूं ॿुधाइनि चंड जूं रिपोर्टूं ॿुधाइनि आसमान जी रिपोर्ट ॿुधाइनि असांजे मथां अञा हे चापुड़ स्कूल जा किरनि चापुड़ किरंदा हुजनि अञा माना अञा स्कूल में कंप्यूटर बि न रखियो हुजे ओ को सहूलियतकारी बि न हुजे रंग रोगन बि न हुजे रांदियुनि जा मैदान बि न हुजनि अञा हीअं घणो त बसि चापुड़ हितां किरे चापुड़ हितां करे रगो हीअ कार हुजे हा लाइट बि न हुजे बालक माना सुबुह खां वठी वञनि त हीअं वीचारा हीअं रो कयो हलाईंदा हाणे पोते जेकॾहिं पघरनि में रगो माण्हू छल लॻो पियो हुजे गर्मी मगज फेराए छॾे उनमें कड़ी तालीम माण्हू पूरी करे सघे हा माना अहिड़े दौर में इहो 2 सिरूं वठिजनि पखड़ा हलंदा हुजनि माना हेड मास्टर खे का वाखो ख़र्च त हूअं ई मिलंदो हुजे न हाणे हिननि खे ॿधा मिलंदा हुजनि हलाईंदा हुजो हिन सिस्टम खे पर असां वटि त अञा हे चापुड़ पर किरंदा ईअं त न हलंदो हुजे न अञा त ॿारनि जे मथे में चापुड़ लॻंदा ऐं हुजनि जेकॾहिं तूं छा थो सम्झी जंहिं ॾींहुं लख जेकॾहिं राधुल खे मनायो अॻवान कंदा हुजनि अॻुवान न तूं मां चवंदा हाणे तूं बि मूंसां गॾु हुजे न स्कूलनि खे ॾिसंदा हुजो त कंहिंजा जॾा हुजनि स्कूल किन जा जेके न हुजनि पोइ पख। जॾा हुजनि त पोइ असां छा कुल्हो ॾेई बीहंदा हुजूं असांजो हाणे कमु वक़्त तहिड़ो लॻो पियो हुजे जो हाणे कुल्हो ॾियण जो कमु हुजे बाक़ी ॾोकड़ न मिलंदा हुजनि ओ अंधी अंधी जीअं भिटाई चयो हुजे त वोए वोए कंदा वतो उहो त सॼो ॾींहुं करूं इहा न पर उते हाणे माण्हू ॻाल्हि त एतबार कोन कनि चवनि हा बा ॾेखारींदो हुजे त छा थियो ॾेखारींदो हा असल में माण्हू अहिड़ा पैदा थी विया हुजनि हा, हा, जो हा। हाणे कंहिंजी ॻाल्हि ते करे बि छॾे माण्हू त बि न माण्हू यकीन करे भाई उन ते कंदा हुजनि वक़्त अहिड़ो लॻो पियो हुजे हा बा ॾेखारींदो हुजे किथे हुजे हा पोइ हाणे ॾेखारींदो हुजे उहो
करंट ॾेखारींदो हुजे, उहा लिखत ॾेखारींदो हुजे, उहा सही ॾेखारींदो हुजे, तॾहिं वञी को माना माण्हू खे भरवसो थिए। वरी हाणे इहो पोएं हफ़्ते बि ॻाल्हि कयोजे, बालक जेके स्कूल सरकारी में पढ़ंदा हुजनि, हाणे किताबनि जी खाउंट हुजे, माना आफीसूं भरियूं पयूं हुजनि किताबनि सां, बालकनि खे चवनि वञा किताब पूरा न आया। माना कहिड़ो भरवसो हुजे। हाणे बालक पोइ किताब जे हिन सोच में परेशान हुजनि, वरी इहो कलाक किथे कमु पहुचे, वरी कचा इम्तिहान अची वञनि, बालकनि खे अञा किताब बि न मिलंदा हुजनि, पोइ वरी चवंदा हुजनि वरी उहो किताब न मिलनि, पोइ वरी जेको दाख़िल थियो हुजे त साईं मां अंग्रेजी पढ़ंदो हुजां, ॿुधंदी हुजे जेको चए त मां अंग्रेजी पढ़ंदो हुजां, कंप्यूटर सिखंदो हुजां, हाणे उनखे वरी चवनि बाबा तूं सिंधीअ में पढ़ंदो हुजे, कीअं थींदो हुजे? हा हा इहो पढ़णो हुजे उहो पढ़, अच्छा माना जेका शइ मौजूद हुजे उहा ई पढ़ो। हा उहा ई पढ़ंदा हुजो। हाणे मूं चयोबा भरवसो हुजे, मूं चयोबा हाणे मूं त इहा ॻाल्हि हाणे अहिड़े दौर में बि अॼु इहे ॻाल्हियूं हलंदियूं हुजनि। हा ॿियो छा हुजे? मूं चयो पाण न सम्झंदा हुजो, सुधरो ई कोन। मूं चयोबा तव्हां खां त उहो दौर भलो हुजे जो माण्हू दरिया ते जेको हुजे नार चाढ़ींदा हुजनि, लोटियूं, माना को बि उन्हनि वटि इहे ढींगा कोन हुजनि, नार इहे गाधियूं कोन हुजनि, त भई हो कांह जा इहे वटे हुन में लोटियूं ॿधी हुन मां पाणी कढी वञनि, काठोड़ माना उहो सम्झी ॾांहुं हुजे, हुजे। हींअर त माना ॾांहुं ई न हुजे, जंहिंजूं सहूलियतूं ओतिरा अंधा। हाणे वरी जे कंप्यूटर स्कूल में लॻल हुजनि, बसि अच खोले जा बाबा इहो कंप्यूटर खोलो हुजे, हिन में हुजे इहो विंडो, हाणे भले अॻो सम्झे न सम्झे रुॻो ॾेखारींदी हो हुजे, हथ न हणंदा बसि असां खोले तव्हांखे ॾेखारियूं इहे कंप्यूटर हुजनि, इहे ईअं खोलनि। हाणे ॾेखारण सां छा थींदो हुजे? बसि ईअं त बसि असां कंप्यूटर पढ़ाईंदा हुजूं, बसि मूं चयो साहिब वॾा असां बि अक करा हुजनि, असां बि जेको हुजे दुनिया फतूं कयूं हुजनि, हींअर हुजे इन करे माण्हू चवनि त भाई इहे पढ़ियासीं, हाणे इहे अक कारा कंदा हुजनि, इन करे इन्हनि खां असुल वारो वठंदा हुजो। अॻे रुॻो हे ॿ दर्जा जेके पढ़ियल हुजनि, हींअर ॾिस कहिड़ा होशियार हुजनि, हींअर तो हेड़ा थेला खणी वञनि ॿार, हेड़ा थेला वापसि अचनि त हली न सघनि, मुंडो हो बि न, ओहे वरी हो प्राइवेट स्कूल हुजनि, हा पोइ बि न सरकारी वरी जेके हुजनि उठ कलर पाईंदा हुजनि, हाणे त वरी ॿिया था हाणे वरी उठ कलर हाणे कोन हुजे, हाणे जेके न्याणियूं हुजनि उहे इहो फैरोज़ी हुजे, उनखे कमीज़ पाइनि ऐं अछ रंग जी सलवार हुजे, इहो पाइनि, माना न्याणियुनि जो इहो हुजे। वरी छोकिरा जेके हुजनि उन्हनि जो बि माना जेको हुजे खाकी पेंट हुजे, अच्छी शर्ट हुजे, हाणे खाकी वारो कमु ख़तम थी वियो हुजे, उठ कलर ख़तम थी वियो, अॻे हाणे वरी माण्हू पाण फैशन करे पाइनि, हाणे केरु चए त इहे पीला स्कूल कहिड़ा हुजनि, पर उन टाइम माना इहो जो उठ कलर पाए वञनि त माना सूंहं कहिड़ी लॻे, हीअं वरी जो लाइन में बीहनि त माना सूंहं नज़र अचे। हाणे अॻे स्कूल में असांखे यादि हुजे त बस में करे चढ़ूं त असांखां इहो चाराना जे पूरा बि न हुजनि, जे 10 पैसा हुजनि 15 पैसा हुजनि त उहो बि भाड़ो वठनि असांखां अधु। हाणे हेॾां ॾिसंदो हुजां त बालकनि खे सूबेदार अहिड़ा दड़का जे एहतजाज करे, हेतिरा मासूम बालक हुननि खे अनाब शनाब ॻाल्हाए, माना जेका न ॿोली ॻाल्हाए, बाबा तव्हां सूबेदार हुजो, पढ़िया लिखिया औलाद वारा, हे बालक हुजनि को ग़रीब जा बालक हुजनि, चिड़ाईंदी पंहिंजे घर जूं देगड़ियूं खणी तुंहिंजे मथे ते भॼंदो हुजां, पोइ ॿियो हाणे छा कंदो हुजां? ॻाल्हि हिन माना पर का ख़बर अहिड़ी ॿुधण जे लाइ चइजे त ख़ुशी थींदी हुजे न त भाई सूबेदार बालकनि खे गाॾी करे घर तां ई पुॼायो हुजे, गाॾी रोके करे, या वरी ईअं चवंदा स्कूल न खुलियो हुजे, इलाइक़े जे स्कूलनि जी निगहबानी कंदा हुजनि, निगरानी कंदा हाणे वरी अव्हांखे वठी हलंदा हुजो। अॼुकल्ह वरी सोशल मीडिया ते
महिराणे टीवीअ बि कमाल कया हुजनि मता चओ त न हुजे सो सा कास असांजी सिंध हुजे अॼुकल्ह फेसबुक ते इहा शाइरी वॾी हलंदी हुजे जिथे ताज़ीम हुजे जिथे उस्ताद जो मान हुजे सा कास असांजी सिंध हुजे हा बीहंदी त हुजे तूं त वॾी असुल माना जहिड़ो किरायो खुटी हुजे ॻाल्हि पूरी करण ॻाल्हि पूरी कंदो इहा इमदाद हुसैनी सुबुह ताईं इहा ॻाल्हि पूरी न थिए इमदाद हुसैनी साहब इहा शाइरी कई हुजे कास असांजी सिंध वरी पोइ जानम उनखे ॻायो हुजे उन वक़्तु इहा शाइरी थी हुजे इहो महिराणे टीवीअ ते रंग हलिया हुजनि हा पर ॾिसो त माण्हुनि खे वरी अॼु इहा ॻाल्हि सुठी लॻी हुजे उनखे वरी सोशल मीडिया ते हलाईंदा हुजनि त सा कास असांजी सिंध हुजे इमदाद हुसैनीअ जी शाइरी हुजे सभु को शेयर करे पर महिराणे टीवीअ जानम इनखे ॻायो हुजे हिन में सिंध जी तालीम उस्ताद इहे सभु हुन में ॻाल्हियूं हुजनि माना जेका हक़ीक़त हुजे उहा हिन में जेका हुजे सॼी ॾेखारी वई हुजे सो हलंदा हुजूं प्रोग्राम जे शुरूआत में अॼु सा कास असांजी सिंध हुजे सो इहो अवां ॾिसंदा हुजो उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं त अञा खोड़ सारियूं ॻाल्हियूं हुजनि जेके अवां सां शेयर कंदा हुजूं एक दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजो पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जितरांदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हिकु दफ़ो ॿीहर रामू ऐं राधा महिराण टीवी सां गॾु अवां सभिनी जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजनि अॻे सोचींदो हुजां त हीअ सदोरी मथे में लॻी हुजे को माण्हू घर खां ॿाहिरि मुंहुं करे वेंदो हुजे माना तोखे मथे में लगी हुजे तूं ॻाल्हि अहिड़ी तोखे मथे में लगी हुजे बस हाणे टऊं टऊं इहो तोखे न करे चइजो पहिरियां ॻाल्हि खे ॿुधंदे हुजे साह न अहिड़ी तोखे मथे में लगी हुजे जो घर खां मोह करण जहिड़ो थियो हुजे पहिरियां पूरी माण्हू ॻाल्हि ॿुधंदो हुजे तॾहिं छा गुंदीअ में वई हुजे छा निड़ीअ में नज़र आई हुजे नज़र हा लाड़ तोखे नज़र लॻे हा नज़र आई हुजे तोखे नज़र छा तोखे असुल अतुर पंडर बि न लॻे न पोइ यकदम इहो ॻाल्हाईंदे इहो मूंखे छा थी गयो हुजे तोखे चक्कर आयो हुजे चक्कर न आयो हुजे हाणे थियो हुजे मसलो नड़ी में चक्कर खे आयो हुजे त हुनखे वारो ॾींदे हुजे वीचारो जंहिंजी ॻाल्हि हुजे हुनजी पूरी थींदी हुजे अधी कंहिंजी फ़क़ीर जी कहिड़ी ॻाल्हि पूरी थींदी हुजे मूं ॻाल्हि करी हुजे न हुनजी ॻाल्हि करां न माना हाणे तुंहिंजी ॻाल्हि मूंखे खंघि थींदी हुजे साह त मुंझ थींदी हुजे तो सम्झो हुजे बसि हाणे टाइम पूरो हुजे हा हुनखे ख़बर ईअं न कंदो हुजे ए माण्हू जी जेका हुजे न इहा वात फाल बि थी वेंदी हुजे ॿियो छा हुजे थू कंदो हुजे न भागो हुजे को छा हुजे ईअं करे ईअं हेठि चढ़ी हुजे घर में ईअं साफ़ सुथरे घर में रामलो किन कंदो हुजे अरे ईअं न मिड़े कबी हुजे ईअं कबो हुजे हेॾे बालक वॾो हुजे तोखे हेॾे बालक वेठा काके खे माना वञी ॿाहिरि कंदो हुजे पर इहा मोता त लहंदी हुजे न चङी हुजे तोते छो मोते चङी हुजे राति छा चवंदी हुजे रामला हाणे वञी बसि सम्झ त बुत बची हुजे बाक़ी रामला हाणे मुंहिंजो हाल पूरो हुजे छा हुजे पोइ हाणे वरी माना सम्झंदो हुजे तूं ॻाल्हि खे सम्झंदो हुजे बसि ईअं चवंदी त ॻाल्हि कंदो हुजे रामला बसि तूं माना तूं वरी उहा ॻाल्हि वञा खड़ो वेठो हुजे ॻाल्हि जेका हुजे उहा नसरा तूं वञा इहा ॻाल्हि खड़ो वेठो हुजे भला ॻाल्हि न मनी त पोइ ॻाल्हि न मनी त पोइ वरी मां चवां तुंहिंजे न चयो हुजे पंहिंजी वात वकील हुजे भला मुंहुं कढ़ो वकील हुजे जिंदगी अलाए छा हुजे जेतिरो बि थींदो हुजे माण्हू चङो कमु करे छॾींदो हुजे भलाई करे छॾींदो हुजे ऐं हिक ॿिए सां मोहबत कंदो हुजे जिंदगी जी त ख़बर न हुजे न आख़िरी ॻाल्हि छा चइजे रामला माना हाणे सम्झ त मां ईअं बद हलंदी हुजां बतो हुजां मूं चओ बसि
पाठो हुजे तूं उहो हुजे हलंदो वना या गाल वना तो कोई याद लगी पई हुजे वनो को साड़ूलो हुजे हां मो तो खड़े आई हमणे गाल करी हुजे मो तो आई हमणे गाल करी हुजे कदे संधी हुजा के रामण जो घणे भी सो थिंदो हुजे मां पसेमान थियो हुजा मो चो हिन खे हाणे वञी गाल समझ में आई हुजे त मूं रामल खे केॾो सतायो हुजे एॾा साल हाणे हीअ मूंखां माफ़ियूं वठंदी हुजे ॻाल्हि ॻाल्हि में त रामला मूंखे खिलो ॻाल्हायो बसकू कंदो हुजी खिलो ॻाल्हायो बसकू कंदो हुजी मूं तोखे मानी टेम ते न ॾिनी हुजे मूं तोखे ॻाल्हायो हुजे मूं तोखे ठिकर उछलाया हुजनि मूं घर जा दिला भॻा हुजनि मूं तोखे ठिकर माण्हू कंहिंखे उछले हाणे इहा ख़बर हुजे पोइ मूं चयो हाणे हिन खे अचो वामो थियो हुजे त हाणे मुंहिंजो साहु माना त जहिड़ो हुजे न त भला इहे जेके हुजनि न इहे ख़्वाब न ॾिसंदो हुजी इहे तूं ॾिसी ॾींहं तते वारा ख़्वाब माई पोइ इहे ॻाल्हियूं हाणे मूं सां ॿीहर न कंदी बसि पोइ इहे ॻाल्हि कई हुजे के ज़मानो जेको हुजे इहो बसि इहे हुजे हाणे सच ईअं निकिरी वञे इहा ॻाल्हि ईअं हुजे माना ज़मानो जेको हुजे न ज़माने जी ॻाल्हि हुजे सो मूं त वाह घर में हुजे हिन खां माण्हू ॿाहिरि मोह करे वेंदो हुजे त चङो हुजे पर ॿाहिरि जो वरी इहे ॻाल्हियूं ॿुधां त चवां हिन खां चङो हुजे त हीअ मथो हणंदी हुजे माण्हुनि जी ॻाल्हि खे तूं छॾे ॾींदो हुजे न तोखे मूं चयो हुजे ज़माने खे छॾे ॾींदो हुजे ज़मानो छा कंदो हुजे ॿियो छा हुजे बेटाई साईं चए त माण्हुनि मंझर तॾहिं त तोखे चवां न छा चवंदो हुजे बेटाई साईं चयो हुजे त माण्हुनि सां रहंदा हुजो माण्हुनि में रहंदा हुजो माण्हुनि में त हुजूं बाक़ी कहिड़ो असां जनावर सां गॾु हुजूं न पोइ असां वरी बाक़ी तूं पाण खे हेॾी मन ताईं छा सम्झंदो हुजी मां घर में हाणे तूं पाण राधुल त तो सां बीठी हुजे न तूं पाण खे अहिड़ो ॻाल्हाए वञी हाणे मां हाणे भला मां चवां त कंहिं इंसान सां हुजां न तूं थींदो हुजे बिस्मिल्लाह कंदो हुजे मां कहिड़ो वाड़ में हुजां जो बसि असली हाणे तो सां तूं चयो हुजे न माण्हुनि में रहण खपंदो हुजे राधुल त माण्हुनि सां ई हुजे न बाक़ी तूं पाण खे छा सम्झंदो हुजे तो हाणे हाणे तार निकितल हुजे हाणे दिमाग़ कम ई न करे तो वारो हाणे हा छा करा हाणे छा कर हाणे तुंहिंजे लाइ वरी ट्रांसलेटर रखंदो हुजां ज़रूरत न हुजे तुंहिंजो ट्रांसलेटर ॿुधंदी हुजां हाणे मां सिंधी ॻाल्हायां वरी हिन खे पंहिंजी ॿोली में वरी करे ॿुधाईंदो हुजे तुंहिंजी फारसी ॿोली हुजे जेका ॿुधाईंदो हुजे या सिंधी सोली सिंधी ॿोली हुजे ॿियो छा हुजे मूं ॻाल्हि इहा करी हुजे त हाणे असांजा माण्हू जेके हुजनि न तालीम में दिलचस्पी वठनि न पंहिंजा स्कूल संवारींदा हुजनि न पंहिंजे इस्पतालुनि खे संवारींदा हुजनि न पंहिंजे इलाइक़नि खे न नशे पते मां जान छॾनि में न पुड़ियूं या गुटका इहे सिगरेट या चांहि ते 24 कलाक वेठा हुजनि दुनिया वञे अॻिते पहुचंदी हुजे कंप्यूटर कमाइनि रगो इन में पूरा पोइ शाम जो जेको हुजे बचड़ा भली बुख त ॾठा हुजनि निंड बुख में करे छॾीनि पर इहो नथो माना आम जाम हुजे पोइ चाहे सॼो ॾींहुं होटल ते वांदा रगो खटूं छनी सनूं हुजनि भला इहो जेको सो त चाह ते ख़र्च करो इहो बि जेकॾहिं खीर वठी घर वञो घर जा भाती गॾिजी चाहे अवां सां गॾु पीअंदा हुजनि त कड़ुआ दुआऊं करे छॾींदा हुजनि बालक खे पेन वठी ॾियनि किताब कंहिंखे सुठो पढ़े हुनखे 100 इहो 200 अजर को पाराए छॾींदा हाणे हींअर माण्हू घुमण वेंदा आहिनि चवनि भाउ उते त माण्हू जेके हुजनि किटली खणी या काओ चांहि खपाईंदा हुजनि इहो वणिजो रीस कई हुजे यकदम देरी न कंदो हुजे रीस करण में देर न करे मिट्टी छो उॾाईंदी हुजे अंधी हिकिड़ी हंधि चुप करे बीहंदी हुजे न कहिड़ी तोखे मिट्टी लगी हुजे हीअं कंदी या ढुसड़ो तां उॾाई हुजे मूंखे धुधड़ तोखे लगी हुजे ॿियो न त हीअं तोखे खंग थी हुजे हवा जो तां झूठो आयो हुजे सब मोर हुजे हाणे न के या दज़ लगी हुजे हे ॿियो सूर हुजे ॿियो कुझु न हुजे राणल मुंहिंजो मोरा हाय रामण मुंहिंजो ज़ोरा कहिड़ो किथे हुजे ज़ोर मोर किथे हुजे चवंदा हुजे न इहो हाणे अॼुकल्ह कलाम आयो हुजे राणल मुंहिंजो ज़ोरा रामण असांजो सफ़ा ज़ोरा कोन हुजे हा राणल मुंहिंजो मोरा सभिनी खां ज़ोरा
भेट कयो त बि कंदासीं हा। भले भले भेट कयो त बि आ इहो रामायण ये हुजे रामायण जो कंहिं यो कयो हुजे अच्छा पर उहो फनकार मूंखे ॿुधाईंदो हुजे कहिड़ो हुजे फ़क़ीर अॼुकल्ह पाण फनकार लॻो पियो वॾो तूं फनकार हुजी हा हाणे बि फनकार करे घर घर में फनकार हुजे पोइ असां कहिड़ो ॾोह करो हा उहो त हुजे ओ हेर घर घर में फनकार तूं ॾिसंदो हुजी घर घर में अदाकार ॾिसंदो हुजी घर घर में शायर ॾिसंदो हुजी अदाकारनि में हाणे कालो हुजे हा अदाकारनि में हाणे कालो हुजे हा हाणे फनकारनि जूं ॿोरियूं भरियो बसूं भरो ट्रकूं भरो त बि न खोटंदा हुजनि ट्रकूं बोरियूं हा हा एॾा हुजनि बाक़ी अदाकार हाणे माना जेको घर मां नाराज थी निकिरे त बुक रखियल बाबा मां ॻाइणो हुजां जीअं सुर लभे न लभे दुनिया दुनिया में हींअर तहक़ीक़ जीअं कंदा हुजनि भाई हीअ शयूं तमामु घटि थी वयूं हुजनि हाणे हिन जो नसुल ख़तमु थींदो वेंदो हुजे असां वटि हींअर अदाकारी वरी ईअं थी वई हुजे माना सस्ती न माना हाणे उहो माना सस्तो नालो चवंदो हुजनि जट घटि थी विया हुजनि हाणे ॻाइणनि जी ॻाल्हि करां ॻाइणनि जी उहे त माना हा हीअं वञूं त मुंहं में रुॻो रागे हा हा हीअं क त रागे फ़क़ीर साहिब बिस्मिल्लाह हीअं क त यकचार चपड़ी वारो हीअं वञे त हारमोनियम ते हुजे हीअं हुजे त वरी माना एॾो हुजे जॾहिं मोहाणी बस डस 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 पोइ मूं बि हिकिड़े ॾींहुं चयो मूं चयो चादर खणी वञी को वेहंदा हुजनि को घड़ी सवा आ करां तूं बि बराबरि पिया कमाए वठंदो हुजे ॿियो हुजां त हीअं रस ॾिठी हुजे बसि वरायो वारली रखी कुल्हे त मूं चोरामला हले राधली राग घर में ॿुधंदो हुजे बसि बसि हाणे असांजो राग इहो हिते ई चङो हुजे अब असांजे राग छॾियो हाणे तव्हां कलाम ई ॾिसंदा हुजो मेहरान टीवी स्टूडियो जो ही सुहिणो रंग हुजे हिनखे अवां ॾिसंदा हुजो ॿुधंदा हुजो उन खां पोइ वापसि अचूं त अञा सुहिणा रंग हुजनि जेके ऐं अव्हां जे खोड़ सारियूं ॻाल्हियूं हुजनि जेके अवां सां कंदा हुजूं हओ हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजे अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे जिते जिते बि तव्हां सां गॾु थींदा हुजो पुलाड़ हुजे उतर हुजे काछो हुजे अजियो भेनरूं भाइर जा नंढड़ा बालकड़ा अवां सभिनीनि खे हिकु दफ़ो ॿीहर मेहरान टीवी सां गॾु राम राधा प्रोग्राम में भलीकार हुजे लॻिया रामला तोसां दिलि लॻिया 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 तोखे सोटी वॾी लॻिया 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 वेलण तोखे लॻो आ इहे चवंदो हुजी अहिड़े आवाज़ सुबुह सां कढंदी हुजे हिन खां वात ते हथ रखे चुप करे न विहंदी हुजे लॻी आहे लॻी छा लॻी हुजे रामले सां दिलि लॻी हुजे कंहिंजी लॻी हुजे पंहिंजी पाण सां दिलि पाण सां लॻी हुजे चवंदा हुजनि पाण सां बि प्यार कंदा हुजो ज़िंदगीअ में हा उहो त हुजे पोइ असुल प्यार ई त इहो हुजे जेको माण्हू पंहिंजे पाण चवंदा सां हुजनि करे। पंहिंजो बि क़दुरु कंदा हुजो पंहिंजो जेको ज़िंदगी जो हुजे पंहिंजे उथण वेहण जो पंहिंजे ज़हन जो पंहिंजो बि ख़्यालु रखंदा हुजो हा बाक़ी जो माण्हू बीठो हुजे हा त माना सम्झ हाथी हुजे हा जे किरे त किवल हुजे पोइ हिन तो जे पंहिंजी सिहत जो अव्हांखे लाज़मी ख़्यालु करणु हिकिड़ा त वरी वीचारा केरु अहिड़ा कंहिंजो न हुजे हिकिड़ा त वरी वीचारा अहिड़ा हुजनि चवंदा मुआसिरो माण्हू पंहिंजा माण्हू मन को असांजो क़दुरु कंदा हुजनि पर कदुरु किथे हुजे खुटा ख़रीदार उहे क़दुरु उहे थींदा हुजनि अॻे उहो दुनिया में अॼु बि थींदा उहे हुजनि कदुरु वारा अॻे ॿिया हुजनि हा उहे जो बि। फन जेको हुजे कंहिंजो वणी वञे ज़मीन जो टुकड़ो ॾेई छॾियो हुजे हा, हा हा। जेकॾहिं कंहिंजो ॻाइण वणी वेंदो हुजे त गाॾी ॾेई छॾी हुजे माना फन जा बि माण्हू आशिक हुजनि दीवाना हुजनि ॿारहें में हींअर त माना जेको हुजे मानो ई न हुजे रुगो भला फन थो हुजे या धीअ उहा बि माण्हूअ जी ज़िंदगी हाणे इहो हुजे चवंदा हुजनि के खणी खपे कोन ॻोल्ही लभे कोन हाणे कमु उहो हुजे असुल ॻाल्हि हुजे त ईमान छॾाए वियो हुजे माण्हुनि मां सभु को बसि हिन में ईमान जी काहिजे ॻाल्हि बि हुजे पर हाणे वरी घणे बि
घणी थी वई सो हुजे। इन जे करे माण्हू खे वरी पंहिंजो बि क़दुरु करणु खपे। हाणे मां वेही सोचींदो आहियां मुंहिंजो राति धुली क़दुरु कंदी हुजे, मुंहिंजी हुजे ॾियारी हणी हणी साल गुज़रिया हुजनि, हाणे क़दुरु न करे पोइ अगरि त हो फ़कीर फुकरो दर ते वञे त कटा बोरियूं अन जूं माण्हू ॾेई छॾनि हुननि खे। बाबा ही सवाली आयो हुजे इन खे ॾेई छॾींदा हुजो। हाणे वञनि त उतां खां ई चवनि फ़कीर माफ़ कंदो हुजे, फ़कीर हाली कोन हुजे, ईअं बि न माना हींअर उहो ईमान न हुजे। ईअं बि कोन सिंध जा माण्हू वरी इन करे सादा सरजनि त अॻे जे कुंभार अचे त माल जो भाण खणी वेंदो हुजे, गर्मीअ जा थांव असांखे ॾेई वेंदो हुजे, भला सियारे में वधे साग लहे त असांखे को कुॾियूं ऐं को थोबी असांखे ॾेई वेंदो हुजे। अॼु ऊन्हारो अचे त असांखे ॿ टे दिला सुठा ॾेई वञे, पर इहो तूं भाण खणी वेंदो हुजे, अञा बि वधियो हुजे तोखे अन्न जी बोरी बि ॾेई छॾींदा हुजे, खणी वेंदो हुजे। वरी मथां अचे कहिड़ो शादीअ वारो रधण वारो उस्ताद, अब उस्ताद 12 महीने अनो तो हा महीने त ईंदो हुजे मिड़े या मशीन हणी मथे जे ठोड़ रुगो करे वेंदो हुजे, बसि 12 महीननि जो अनो खणी वेंदो हुजे, रुगो या गर्मीअ में अचे ईअं ठोड़ ने मशीन सां करे वञे। हा जे भत कयो साल में त ठीकु हुजे, न त जॾहिं भत कयो तॾहिं रधींदो हुजे त बि हुनखे उस्ताद खणंदो हुजे। जे वरी अचो लोहार, अब साल में वरी कणक लहंदे 2-3 ॾाटरा खे ॿ ॾींदो हुजे, का रंबी ठपे ॾींदो हुजे, को इहो बसरनि वारी या रंबी जेका हुजे लोही भला इहा ॾींदो हुजे, तुंहिंजो अनो उस्ताद थियो। वरी उहे फ़कीर जो दर ते वञनि त उन्हनि जो बि माना झोलियूं भरिजी अचनि। वरी वेचारा वरी इहे फ़कीर वेचारा ॾे ॾाॾी ॾे मासी ॾे, फ़कीर चवंदो हुजे वरी इहे अचनि वॾी ॾींदी हुजे लागो ॿुधो पुटड़ो जा हुजे न कंदो हुजे, मथां हिते न सभु चेलियूं पुॼी वेंदियूं हुजनि, चवंदियूं हुजनि गुरू त हिते बीठो हुजे। अड़ी छोरी ढोलकीअ खे धक हणंदी हुजे त को ॻाईंदा हुजूं वॼाईंदा हुजूं, जो पुटड़ो जा हुजे को ॾाॾीअ कुकड़ वठनि, छेला वठनि, अन्न वठनि, पैसा वठनि। हाणे त साईं असांजो असांजो वॾड़ियो बि माना फ़कीर सां वेठो हुजे। हाणे फ़कीर साईं बाबा चांहि पीअंदो हुजे, कुकड़ आई अमां आई हुजां 12 महीने अवां वटि, बसि हाणे मिड़े असांखे को कुकड़ को ॾींदी हुजे, भली 2 चेला कया हुजमि, इहे भाई इन्हनि लाइ को रिलड़ी ॾींदा हुजो, इहे किथे रहंदा हुजनि इन्हनि लाइ ॾींदा हुजो। ऐं ॿियो इहो त अव्हां जे लाइ मोड़ बि ठाराए खणी आयो, ऐं सुभाणे घोट थींदो हुजे, घोट हल पोइ वरी उन लाइ गंढ ॿधी घर जा भाती उते रखे छॾीनि, ख़ासि उन लाइ कढी मुठ मां ॾे त वरी उन वटि बि हिकिड़ी ॻोथरी ठहियल हुजे पासे में फ़कीर वटि ॾे उन में ॿध। वरी अञा उहो मस वेंदा हुजनि त ओ भिट जा भिटाई वो भिट ते वसई नूर मुझूं तो पुॼायूं भट फ़कीर घोड़े ते। फ़कीर साईं देरे में छा खपंदो हुजे, 2 गॾा खणंदो हुजे या अनु खणंदो हुजे, बाबा बसि घोड़ो बि हुजे ॾींदो हुजे, इहो हिकिड़ो गॾो त खणी वेंदो हुजां। अञा उहो मस वञे त वरी ॻोठ में राज़ो अचे, को भितड़ी खणे, को छपर ठाहे, अबा इहो छपर ठाहींदो हुजे, इनखे बि ॿोड़ी ॾींदा हुजो। वरी अञा उहो मस वञे त वरी नलके ठाहिण वारा जेके अचनि उन्हनि खे बि ॾे रली, उन्हनि खे बि ॾियनि। इहे सिंध जा माण्हू महिमान अचनि त माना सॼो ॻोठ माना कांभ कढियो वेठो हुजे, हिकिड़ो महिमान कचहरी करे सॼो ॻोठ ईअं कांभ कढियो वेठो हुजे। महिमान अचे त असांजा जेके माण्हू हुजनि रगो हीअ कार हुजे, महिमान बसूं ॾेई 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 चए बाबा ही त पाण पंहिंजे सर खां बेचार हुजनि, वक़्त अहिड़ो ॻाल्हि इहा बि हुजे त असां इहा भिटाई वारी सिंध ॾिठी हुजे, ॻाल्हि हुजे सिधी इहा हुजे सिंध जेका भिटाई वारी। हाणे भिटाई इस तरह चयो हुजे त हाय हाय भिटाई चयो त बंदर जा भई त सुखाणा मसूमो हल, चेरुगो अवां ॻोठ में खुस लॻा वेठा हुजो, अवां रुगो निड कयो कचहरी कयो वेठा हुजो, हेॾे होॾे ॾिसंदा न हुजो, न तालीम पिराओ, न ॿाहिरि जी ॻाल्हि ॿुधो, न अख़बार पढ़ंदा हुजो, न रांदियूं खेॾंदा हुजो, न रांदियूं ॿियूं ॾिसंदा, पोइ छा चवंदो हुजे, न कॾहिं बंदर खे ॾिठो हुजेव, कॾहिं दरिया खे ॾिठो हुजेव, कॾहिं बनी अचे त बंदर जा भई त सुखाणा मसूमो
कपर थो कुन करे जीअं माटीअ मंझि मही एॾो सूर सही निढ न कजे नाखवा वाह वाह माना तूं इहो पंहिंजे हिन जरेब में सुतो पियो जी तो लॻे त बसि इहा मूंखे ज़िंदगी में हींअर माना सम्झ सूर बि पंहिंजो हा दुख बि पंहिंजो दर्द बि पंहिंजो हाय। केरु हुजे जंहिंखे माण्हू ॿुधाईंदो हुजे बसि हाणे वरी छॾींदा वञूं लाल ते हेॾा ईंदी हुजे त हलाईंदा वञूं ॿेड़ीअ छा करे, सौ ॾींदो हुजी छा हा सन कयो हुजी 100 ॾींदो हुजी छा सन जो कयो हुजे हा ॾींदो हुजे अटे जी लप हाणे हीअ वरी अटे खटी जी वारी। लप हाणे वरी खुट हींअर अहिड़ियूं वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कयूं हुजनि गॾा पोइ मोरियूं मूंखे वरी लप हीअ वरी पाड़े जी फ़क़ीरियाणी आई हुजे अटे जो पराणो ॾींदा हलाए हुजे। तूं इहो अटे जो पराणो तुंहिंजो थियो हुजे ॿेड़ीअ वारा लाल अवा हलंदा हुजे वरी असांजी वरी सदाईं तबकल लाल ते ॿेड़ीअ वारा दाद मोहाणा ओ लाल ते थी वञा सो इहो अवां ॾिसंदा हुजूं उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं अञा खोड़ सारियूं ॻाल्हियूं हुजनि लाल ते थी वञा ओ बासू बासींदी वञा ओड़ा ॾींहं मुंहिंजा मोला तोखां मूं घुरिया तोखां मूं घुरिया ओ मेदन ॾिसण लाइ ओ अहिड़ा ॾींहं मुंहिंजा मोला तोखां मूं घुरिया ओ अहिड़ा ॾींहं मुंहिंजा अल्लाह तोखां मूं घुरिया ओ अखियूं रामण जूं बरन मसाला क्यों न गए जूं बरन मसाला हाणे वरी तूं पंहिंजो हिन में यकदम कीअं तूं कढींदो हुजी ॾींहं न तूं जो अखूं हींअर कीअं मसाला बरन थी हुजनि ॾींहं शादी थी वई हुजे हिकिड़ो चकर थी हुजे रोज रोज तुंहिंजो अखूं मसाला बरन थी हुजनि अहिड़ा ॾींहं मूं घुरिया हुजनि थी पंहिंजे लाइ पंहिंजे लाइ छो हींअर जेको हुजे शादियूं लॻियूं पियूं हुजनि ॾींहं ॿधबा हुजनि ही उन्हनि जे लाइ हुजे हिन जे लाइ हुजे ओड़ा ॾींहं मुंहिंजा मोला तोखां मूं घुरिया ओड़ा ॾींहं मुंहिंजा मोला तोखां मूं घुरिया उन वक़्तु अहिड़ा ॾींहं घुरियमि त या सदोरी चपड़ी मूंखे मथे में लॻंदी हुजे हल छा चवंदो हुजी माना तोखे आउं चपरी लॻां वही ये राधुल चपरी हुजे बाक़ी तूं कहिड़ो हुजे ॾिस पाण खे सीसे में थोरो ठाहे ॾिसंदो हुजे पाण खे ॾिसण जी कहिड़ी ज़रूरत असांखे कहिड़ो ख़बर आहे त सॼो ॾींहुं हड्डू लखणो आॾो पिठो हुजे सिंधीअ में चवंदा आहिनि अंध ते असां बि हीअं करे छॾियो हुजे सौदो त हल ठीकु हुजे कहिड़ी ख़बर हुजे त माना तूं अखूं बूटे होकरो हुजे हा बसि चओ था ॾिस माना हे ॿ खां 3 साल जेको हुजे गोह रोईंदो रणंदो हुजे के शादी कराइनि सां करां शादी कराइनि सां करां शादी कराइनि सां करां ॿी का न करां वरी हाणे अखूं बूटे सौदो करो हुजे तूं वरी हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॿुधंदी हुजे हाणे तोखे दिमाग़ में इहा ॻाल्हि संभाले रखणु खपंदी हुजे कहिड़ी ठीकु आहे ॻाल्हि वरी अहिड़ी हुजे दिमाग़ में संभाले रखां असां वटि मींहं वसंदा हुजनि अॻे हा माण्हू छा कनि त पछाड़ीअ कोड़की न हुजनि त तगारीअ खे ढक ते रखे हीअं रसो ॿधी उन हेठां अन्न जा दाणा रखंदा हुजनि पोइ झिरकियूं फासाइनि झिरकूं पारे हल जेको बि XYZ हुजे उनखे त हटे जे कोड़की में हिकिड़ो दाणो छाजो मकईअ जो दाणो या वरी छा हुजे कणक जो दाणो हाणे जेको ॻेरो हुजे ओ हिकिड़े दाणे ते फासी पियो हुजे सो सम्झ माना मुंहिंजो तूं बि कमु सम्झ बियो हिकिड़े दाणे ते फाथो हुजे मूं बि इहो बूथ न ॾिस कहिड़े दाणे ते फाथो हुजे मूं बि इहो बसि मुहिड़ो ॾिसी ऐं मुंहुं चोरा मला हण टकर पोइ ॾिठो वेंदो हाणे हुजे टकर। टकर में अहिड़ा हाणे टकर हणंदी हुजे जो माना सम्झ त रामल जा तारा सावा थी वेंदा हुजनि हलड़े रामला माना ओॾी महिल खां हींअर ताईं थोरो थोरो हुयो अखियुनि में फेर ॾेढ हुजे इन करे थियो हुजे टकर ते टकर अहिड़ा आया हुजे मां चवां न मला ईअं ज़ोर सां टकरंदी छो हणंदी हुजे मां वरी चवंदा ख़ुशि थींदी हुजे त रामल
खबर पई हुजे त उते वेठी हुजे ज़ोर सां टकर हणंदी हुजे त मत अॻियां हिनखे ख़बर पवंदी हुजे त राधली कीअं हुजे माना उते तोखे मुंहिंजो सबक सेखारियो हुजे पर तूं सिखियो न हुजी पोइ मूं सोचियो त कोड़कीअ में हिकिड़ो दाणो ॾिसी पारे हल में हीअं करे ठक लॻी वञे रामला तूं माना हिकिड़ो दाणो कमु करे वेंदो हुजे रामला तूं बि माना हिते मार खाई ख़ैर हुजे मूं चयो बाबा जुड़िया खे जस रावण खे हुजे जस वञी तोखे जस हुजे शाबाश हाणे तोखे एवार्ड ॾींदा हुजूं हा शाबाश तोखे जेको हुजनि सर्टिफिकेट ॾींदा हुजूं किथे तोखे मेडल ॾींदा हुजूं असांखे मेडल ॾियनि माण्हू मेडल लाइ पाण छता लॻा असांखे त मेडल ॾींदा असांखे मेडल मिलिया असांखे मेडल मिलिया असांजे मारवड़नि जा थांगीड़नि जा झांगीड़नि जा ए असांजूं अमड़ियूं ए असांजूं ॾाॾड़ियूं ए नानियूं ए पोड़ पक्का असांखे ॾिसनि ख़ुशि थियनि इहो असांजे लाइ मेडल खां वधीक हुजे सजणनि जा सारो सांग हो मारवड़नि जा सारो सांग आऊं वेठी रोज़ रुआ सजणनि जा सारो सांग तो सजणनि जा सांग भेड़ा हुजनि जो रूह खे माना जेको हुजे न ईअं जोरे विझनि भित ते वेठो आहियां बेटाई साईं जा ईअं वेठो आहियां वायूं ॻाईंदो हुजां वेठो पढ़ंदो हुजां सारियूं हाय सही जो भन ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया सही जो भन ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया रुआ रहनि न सुपरी आयल करियां कीअं मूंखे चाढ़े चीअं वियो वण जारो रे हल साम्हूं समुंड में बि ॾिसंदा हुजो त हाणे कहिड़ी ॻाल्हि थींदी हुजे ॻाल्हियूं कहिड़ियूं थींदियूं हुजनि ॻाल्हियूं पेट वरनि में वधी वण थियूं आहे सुना भिटाई दर्द ॾिसंदा हुजो कंहिंसां सलींदो हुजे ॾुख माण्हू कंहिंसां ॾाहो कहिड़ो हुजे जेको ॿुधंदो हुजे उन्हनि ॻाल्हियुनि खे अॻिते वधाईंदो हुजे भिटाई साईं चए त ॻाल्हियूं पेट वरनि में वधी वण थियूं परसी मूं न कयूं गोशे पिरी न गॾिया माना कहिड़ा ॾाह ई न हुजनि जंहिंसां इहो सूर सलणु खपंदो हुजे हल माण्हुनि लाइ हींअर जो खणी कंहिंसां सूर सलींदो हुजे त माना उन ते वरी सम्झ मस्करी पोइ ठठोल करे छॾीनि पोइ त टोक करे छॾीनि माना दर्द खे न सम्झ हाणे हिन में हाल न हुजे कल्ह चए त माना असां वटि हाणे यार गुरबत अची वई माना दर्द खे न सम्झ ॾींहं ॾुखिया हुजनि या पुटड़े जी ख़ुशी करणी हुजे यार हाल न हुजे यार घरड़ो ठाराइणो हुजे पर पैसड़ा न हुजनि ॿनी कहाणी हुजे यार हर जा पैसा न हुजनि यार भाण वठिणो हुजे पैसड़ा न हुजनि दवा वठणी हुजे पैसड़ा न हुजनि कीअं पाण खे हीअं सहेड़े दर्द मां हितां कीअं लफ़्ज़ कढी अॻियां चवंदो हुजे त को अॻियो माना मुंहिंजो मान रखंदो हुजे मुंहिंजो दर्द सम्झंदो हुजे हल सदायती सबका बुख न बासे का जय ते ही ज़ात जी जुंबस न आहे जाए मूसी हले सा जा जियो मिठो ई न करे इहा हुजे ससुई जंहिं पंहिंजो ख़्यालु रखो हुजे त मूंखे पंहिंजो ख़्यालु मूंखे पंहिंजे मक़सद ते मूंखे पाण पुॼणो हुजे मतां को सुभाणे मूंखे चए त माना सहेलियूं सरतियूं उन्हनि खां बि हथ कढियो हुजे वञोड़ी सरतियूं अवां वञो मतां पोइ वरी सुभाणे महिणो ॾियो तानो ॾियो का मुंहिंजी अहिड़ी ॻाल्हि हुजे करे विझंदा हुजो जेको मूंखे पोइ सुभाणे मयार मिली पवंदी हुजे हिन करे आउं अकेली हूंदसि हाय मिरूं मिलिया त बि मुंहुं ॾींदीमांसि पर जे मिलिया त मिलंदे आसि न त घोरी जान जन्नत हाय हाय सो घोरी जान जतंदा जॾहिं माण्हू जान घोरींदो हुजे न पोइ उहो मक़सद ते अटल हुजे माण्हू जेको ॻाल्हि करे छॾे त मूंखे हिते पहुचणो हुजे इहो मक़सदु हासिलु करणो हुजे मूंखे सिखणो हुजे मूंखे ॻाइणो हुजे मूंखे हुनुरु सिखणो हुजे मूंखे माण्हुनि जी मदद करणी हुजे मूंखे भलाई जो कमु करणो हुजे इहो मक़सदु पाण वटि हुजे हौसलो हुजे ई त मंज़िल ते निकिरंदो हुजे बाक़ी ॿियनि खां पंहिंजे खीसे में कुझु न हुजे पर जेकॾहिं अव्हां जो वो इकरार
ऐं अवां पंहिंजे उन ॻाल्हि ते हक़ा सचा हीअं बीहो न पैसे जी ज़रूरत न हुजे अवां खे कामयाबी मिली वेंदी हुजे। पोइ बेटा साईं चयो त नको संधो सूर जो नको संधो सिक हाय हाय चइबो पंथ जो असांखे सूर ई न थिए सिक जो बि असांखे वटि को काथो कोन हुजे नको संधो सूर जो नको संधो सिक अदद न आहे इश्क पुॼाणी पाण लहे। अवां असांजो कहिड़ो अघु कंदा हुजो अवां असांजो कहिड़ो मानो रखंदा हुजो सुभाणे मथां महीनो ॾींदा हुजो सुभाणे चवंदा हुजो त माना असां न पर बेटा साईं वाह जी ॻाल्हि कर पर अहिड़ी वरी वाही महिरान थी हुजे स्टूडियो में पई हुजे हींअर फ़क़ीरनि अहिड़ी भेटाई हुजे हिन मेड़े ते वाही ॻाई हुजे फ़क़ीर बि अहिड़ी वाही ॻाई हुजे जो माना छॾाए छॾींदो हुजे उहे सुर मथे आणंदो हुजे जो वञी थींदा हुजनि ख़ैर अव्हांखे वठी हलंदा हुजूं वरी भेटाई जे अङण ते हा दर्द जेके सलणा हुजनि वरी उते सलींदा हुजो हाय अचोड़ी सूरनि वारियूं करियूं सूरनि पचार वाह वाह हींअर असां वटि हालत इहा हुजे सूर एॾा थी विया हुजनि सूर बि पूरनि जिया थी पिया पर को ॿुधण वारो ई न हुजे अचोड़ी सूरनि वारियूं माना सभु ॻाल्हि छॾींदा हुजो माना हिक ॿिए सां इहो दुश्मनी हिक ॿिए सां इहो अना हिक ॿिए सां ॾाढ हिक ॿिए जे अॻियां भित ॾेयो बीठा हुजो हिक ॿिए सां इख़्तिलाफ़ कयो वेठा हुजो न बेटा चए अचो सूरनि वारियूं करियूं सूरनि पचार किनी घणा किनी थोरा कोन्हे सूरनि धार ॾिना जे ॾातार से मूं झोलियूं पाए झलियूं हाणे साईं जॾहिं झोली पाए झलियूं जो सूर हुजनि पोइ सूर कीअं हुजनि सूर विरहाइण सां विरहाइबा हुजनि सूर सलण सां ख़तमु थींदा हुजनि सो सुहिणी वाही हुजे अव्हां जे नज़र हुजे उन खां पोइ वापसि अचूं अञा खोड़ सारी ॻाल्हियूं हुजनि मुंद मोटी आईड़े राणल राणल मिलण जुलण जी मुंद मोटी आईड़े रामण ना मुंद कड़ी आई हुजे हाणे ओ मुंद मोटी आईड़े रामण अञा कोन आई हुजे मुंद मोटंदी हुजे हाणे अञा मना टाइम हुजे कुझु ॾींहं हुजनि अञा मुंद अञा मोटी आई हुजे यकदम वात में को ठिकर विझंदो हुजे बाक़ी हाणे तोखे को चङो को मिठो वात न कराईंदो हुजे ठिकर वात में विझंदो हुजे छो ठिकर वात में विझंदो हुजे मां न ॻाल्हाईंदी हुजे ने मस्ती हो हुजे तोखे जी खपे तीअं जेको हुजे ॻाल्हाईंदो हुजे अधी तूं त ॻाल्हाईंदी हुजे कहिड़ो चुप हुजी सुबुह खां वठी कोन ॻाल्हाइजे ॻाल्हाईंदी हुजे वरी लिहाज़ करां तुंहिंजो ख़्याल करां तुंहिंजो एहतराम करां तुंहिंजो हा वात पटे हा कड़े पासे एहतराम कयो हुजे छा थियो हुजे चेल में सूर हुजे कड़े पासे एहतराम करे पी रहियो हुजे असांजा स्टेल हुजनि एॾा तुंहिंजा स्टेल हुजनि वञो तूं फिल्मूं बणाई हाणे तूं फिल्मुनि जो एक्टर हुजी हाणे तूं वॾा तूं ऐस कनाणी एॾा बि असां ते गौर न कंदी हुजे असांजे स्टेलनि ते अहिड़ो बि न हुजे जे तो ते गौर करां न कंदी हुजे असांखे कहिड़ो फ़र्क़ु फिल्मूं हाणे छा पण उहे बसि हाणे छॾींदी हुजे हाणे तूं बि ख़ुशि थींदो हुजे त राधुल जेका हुजे तोखे गौर करे ॾिसंदी मूंखे कहिड़ी ख़बर त मूं ॿांह किथे रखियो हुजे जेको चेल में दर्द हुजे को चुक पई हुजे छा हुजे जो हीअं करो हुजे हाणे इहा का ॻाल्हि करे हाणे ॻाल्हि खे मटाइण कीअं कंदी हुजे हाणे सूर पइजी हुजे मां ॿुधाईंदो न हुजां राधुली मूंखे सूर पियो हुजे जेको हुजे जरो तो घर को जुकाम यो थे तो सजो घर अड़जी वने असा माना जो हुजू है सीधा सादा हुजू खंग थे त मना राधुल समझिया देगड़ी लाई थी न हुजे काढ़े जी ओ पाण सो भई असा जा पंजा एकड़ा एस कना को स्टाइल ए वडा होजने ना ने बुढ़े वाला न न ने वाला कथा होजने असा के वडा डाहा जे के होजने यो मुखे वरी करे करे दसा ये पुराणी का झलक मां हिकिड़ी झलक ॾिसां त पोइ हुन में माना मुंहिंजो जेको ईअं ख़्याल में हुजे त इहे अॼु हुजनि हा की ईअं साणीअ वासी सिंध वासी इहे ॾाहा त इन्हनि खे चवां साईं थोरो बीहो त कोई फ़क़ीर बि को हिकिड़ो दिलाग हणण को सिखंदो हुजे
उहे माण्हू ई अलाए काॾे हलिया विया सिखण हुजनि। खपंदो हुजे हा न उहे हुजनि हा त पोइ आऊं हीअं थोरो उन्हनि सां गॾु ईअं करे ॾिसां त अदाकारी किथे उहे त हींअर न हुजनि न बसि हाणे हाणे तोसां कहिड़ी अदाकारी कंदा तुंहिंजे अॻियां 24 कलाक बीठा न हुजे मूंसां तूं कहिड़ी अदाकारी कंदो हुजे बस तूं पाण वॾी अदाकारा हिते जेको असां फिल्मुनि जा एक्ट करे हुजूं ऐं हे दूरबीनूं असांजे आॾो हुजनि असां इहो बाग़ीचे में बीठा हुजूं ऐं हिते शूटिंग करूं असां पंहिंजे घर में इहो बीठा हुजूं कहिड़ो असां फिल्मूं बणाऊं हाणे तुंहिंजे घर में एॾी अदाकारी करे जो फिल्मुनि में हुजे तूं त हाणे भॼी मशीनूं ॾींदे उन्हनि छा भनी सॾा मशीनूं बसीनूं मशीनूं कीअं भॼंदी हुजनि खणे सामान हीअं करे त हुननि जूं मूवियुनि जूं अखियूं बखियूं कढी छॾींदी हुजे न न घर में जेको हुजे या मुंहिंजी फिल्म हुजे तूं वॾी घर में वॾी अदाकारा हुजे हाणे कहिड़ी अदाकारा हुजे मूंखे अदाकारा न हुजे मुंहिंजो नालो राधुल हुजे राधुल राणी राधुल चवंदी हुजे सच हींअर पोइ भली लॻई मच इन करे मूंखे चवनि वाह तोहारी राधुल ते वॾी घर में तोसां अदाकारी कंदी हुजे मारा हू वरी चव न इहो कंहिं चयो हुजे इहे वरी चवंदा हुआ कमल हीअं करे कंदी हुजे कमल हीअं कंदी हुजे मूं चयो वॾी ॾाइण हुजे छिती हुजे अदाकारी इहो फंटू आयो हुजे छा मुंहिंजो ॿुधाईंदा हुजनि कंहिं ॿुधायो हुजे पाड़े में माण्हू ॻाल्हि रखंदा हुजनि पाड़े वारनि खे कीअं ख़बर पई हुजे टीवीअ ते अंधी ॾिसंदा हुजनि हले मन राधुल रामण टीवी में ईंदा हुजनि असां ईंदा हुजूं कहिड़ा कल्याण कया हुजनि कहिड़ा बि कल्याण कया हुजनि ईंदी हुजी त टीवी में ईंदो हुजे हा त कहिड़ा कल्याण कया हुजनि हा कहिड़ो असां कल्याण कयो हुजे टीवी में ईंदा हुजूं ईंदी हुजी त भला कहिड़ा कल्याण कया हुजनि अरे उहा राधुल न हुजे हा न टीवी में छा करे टीवी में छा करे मुंहिंजो मथो खाईंदी हुजे हाणे बस कंदी हाणे हुजे ठेवड़ो लट्टू थी पियो हुजे मुंहिंजो मथो खाईंदी हुजे अदाकारा हुजनि त हल उन वक़्त जा हल टीवी में ईंदा हुजूं नूर मोहम्मद लाशारी साहब जहिड़ा हुजनि त अदाकारा हुजनि त अरे 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 तोखे ख़बर न हुजे तूं कंहिंजो पुटु हुजी कंहिंजो अरे कंहिंजो हुजी अरे तुंहिंजो पीउ सॼो ॾींहुं खत टपाली जो पुटु हुजी अरे टपाली जो किथे हुजे सॼो ॾींहुं गिदरा पोखे वंगा पोखे तूं टपाली जो करे थियो हुजी ओ अधी हुनजो डिलाग हुजे तूं छो अचे मूंखे छतो कयो हुजे सारो त मोने कयो हुजे न वात में कोड़की हणण खपंदी हुजे तुंहिंजे में कुमा हो वरी ॿुधाईंदो हुजी थोरो न हो पंहिंजे पुट सां हुनजो पुट खे वरी शौक़ु थियो हुजे फिल्म हिकिड़े ड्रामे में वरी चए त मां सियासतदान थियां चए मां शागिर्द बाबा सुभाणे अॼु शागिर्द स्टूडेंट्स जो अॻुवान थींदो हुजां सुभाणे जेको हुजे इलाइक़े में चङो थींदो हुजां परीहं मां जेको हुजे या कुझु अरसे में मां असेंबलीअ में बीही करे जेको हुजे माण्हुनि जे लाइ वॾो सियासत अरे अरे तूं माण्हू कंहिंजो पुटु हुजी माण्हू जो पुटु हुजे अरे तूं ग़रीब हिकिड़े टपालीअ जो पुटु हुजी तूं वरी चवंदो हुजी त सुभाणे सियासतदान ग़रीब हिकिड़े मास्तर जो पुटु हुजे तूं सियासतदान मुंहिंजी राधुली चरी थी पई हुजे को दवा त मां हिनखे पियारींदो हुजां दवा अहिड़ी हुजेव त ॾींदा हुजो थोरो दिमाग़ फ्री हुजे वरी छा त दौर हुजे हिकिड़ो ॾिसां ओ सोलंगी साहब हुजे बाबा उठ वारो तो बीहंदो हुजे आवाज़ वरी ॿियो कंदो मां पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाईंदो हुजां न काको वॾो अदाकार हुजे मां हुन सां किथे पुॼी सघां हुनजो वरी हिकिड़ो ॿियो भलो हुजे हल हीअं सुरमो कढे हीअं पाईंदो हुजे वरी मतां विधी हुजे तारो न निकिरी पवंदो हुजे अब बताओ कैसा लग रहा हूं तुमको क्या लग रहा है
कोई सगा है वरी क्या लग रहा है तुम हमको? सुबह उस माई से तुम क्या सोट रहा है? तेरी माँ साथ है, तू मिलती जुलती है क्या उससे? अरे कड़ी माई से मैं मिलती जुलती हूँ, कड़ी है सोट मेरी माँ साथ। उसने भी ऐसा ही जवाब दिया था उसको, खान साहब को। हाँ 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 हाँ, उसने भी बोला बदला तो तू आज तक नहीं है, सगो जी। उम्र तेरी बढ़ गई है, तेरी हरकतें वही है। हने पोरे, माना पोरे। तू भी हो हरकत हो। तो ये खान साहब से वजह से तुम क्या समझती हो कि दिल को एक दिन के लिए दिया जाता है क्या? हाँ दिलों का सौदा तो जिंदगी भर का होता है। हाँ, वो तो है। दिल कोई वो तो नहीं है बस गिदरा है या कोई सूप है या कोई केला है या कोई जैतून है जो बस देखो है इनको भी दे उनको भी दे। हाँ आखिरी नाम उठाया ना तेरा मुंह भंज डालूंगा मैं। मरी क्यों? उसमें एक नाम ऐसा लिया मुझे कावड़ आ रही है तुम। जैतून? पर अरे सजी उम्र जैतून रे बाग में कम करा होती है नहीं मर सके जैतून ने केले लगन दी हुई। बस कर तुमने मेरा ये जैतून देवना तक करियो हो जी उन तो नक ही थी हो। मेरा मूड खराब कर दिया है तुमने। हाँ आओ मूड खराब हो गया है। अब खराब है मेरा। बड़ी केड़ी गाल पे है तुम्हारा मूड खराब हुआ है। तेरी ये बातें मुझे अच्छी नहीं लगती। न लगे तो न लगे। हाँ सो अब हाणे वरी अवां खे वठी हलंदा हुजूं कॾहिं कॾहिं में वरी असां बि ॿियनि जी अदाकारी ॾिसी मिड़े कोशिश करूं वाह जिंदगी में हर माण्हू साहब करूं त मना ॾिसूं करे सघूं कि न करे सघूं। अवां बि ईअं तालीम में बि कंहिंखे अहिड़ो सम्झंदा हुजो, उन वांगुरु पढ़ंदा हुजो, कंप्यूटर बि ईअं सिखंदा हुजो। माना कोशिश अवां खे हर दौर में करणु खपंदी हुजे, कामयाबी जेका हुजे हिक न हिक ॾींहुं ज़रूर मिलंदी। हाणे वरी अवां खे हिकिड़ो सुहिणो गीत हुजे इहो अवां ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि अचूं था। अञा कचहरियूं कयूं। जिन्हीं सुख नाहे को चारण से चैजन, जिन्हीं सुख नाहे को चारण से चैजन, रुञ राह पुछन कुल्हन मथे कीनरा। एक दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां प्रोग्राम रामू राधा जे तरफां बि आवाज़ सभिनीनि खे भलीकार हुजे, साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुश ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। हिकु दफ़ो ॿीहर मेहरान टीवी सां गॾु रामू राधा जे तरफां अवां सभिनीनि खे भलीकार हुजे। हा सो हाणे मुंद ऐं मौसम जो त फ़र्क़ु पवंदो हुजे, पोइ सिहत ते तबियत ते पोइ हाणे वरी चवंदा भई जो जेको हुजे इंतज़ारु हुजे असां वटि त सर निसरंदो हुजे, चिट ख़तमु थींदी हुजे, वरी बि हाणे बनियूं असां ठाहींदा हुजूं, बनीअ खे खेड़ींदा हुजूं, अॻियां कणिक पोखणी हुजे, अॻियां पोइ गाह पोखणा हुजनि, पोइ अॻियां वरी भाॼियूं पोखणियूं हुजनि। ॾिसो त रुत जी मुंद जी कीअं न तयारी थींदी हुजे ऐं जे खेड़ी न से खाइनि सो माना हींअर खेड़ण जी मुद हुजे। माना जे दरिया बासा ज़मीनुनि खे जे मथां ई मखु ॾेई वञे त वरी उन्हनि खे हर वाहे वरी उन में छटे छॾींदा हुजनि या वरी छट करे छॾींदा या वरी बोसी काईंदा हुजनि। भला जे दरिया बासा न अचे त वरी दरिया जे पाणीअ ते बि वरी टिटकर वाहे वरी पाणी उन मां ॾेई ऐं जेके मारवड़ा हुजनि उहे गुज़र बसर कंदा हुजनि। कणिक जेका हुजे वधि खां वधि पोखींदा हुजनि, छो त असां वटि अटो वधि खां वधि घुर्ज हुजे। इंसानु असां वटि सिंध जो माण्हू हिकिड़ा माण्हू त चांवर खाईंदा हुजनि पर हिकिड़ा माण्हू त मानी जेसि ताईं न खाईंदा हुजनि, मूं पारा ॿ लोला न खाईंदा हुजनि। चांवरनि सां त वरी घणनि जी पवई कोन। हा पर चांवर मानी जेका हुजे ॾींहं बि मानी, नेरनि बि मानी, पोइ राति बि मानी। के खीर सां खाइनि त के वरी लस्सीअ सां खाइनि, के वरी मखण जरी सां खाइनि, के वरी गोड़ सां खाइनि, के त ताम खाइनि। हा पर के बसर सां खाइनि। पर जेको बि मालिक साईं जिन खे ॾिनो हुजे उहे हर हाल में जेको हुजे बसि इहो शुक्र अदा कंदा। रुखी सुखी खाईंदा हुजनि, चवंदा भाई ईमान हुजे, अनु हुजे त ईमान हुजे। सो इन जे करे असां वटि इहो शुक्र तॾहिं थींदो हुजे जॾहिं
चवंदा बा पाट मानीअ जी पचाए रखे छॾींदा भले 3 वेला छा 4 वेला बि खाईंदा हुजनि। हा पोइ फ़क़ीर फुकरो अचे जेकॾहिं हिकु सवाली अचे पोइ हिकु लालो पठाण कपिड़े वारो ईंदो हुजे या कहिड़ो बि ईंदो हुजे त उनखे माना जेको हुजे मानी ओॾी महिल खणी ॾींदा हुजनि माना खोट न हुजे। शाम तो ई मानी हलंदी हुजे पछाड़ीअ शाम जो असां वटि ईअं कंदा हुजनि त ॿियो कुझु न हुजे त बसर खे मुक हणी खाई विझंदा हुजनि। ॿियो न त हुजे त असां वटि त वरी अहिड़ा बि 10 हल माण्हू हुजनि जो लूण जी ज़री बसि गिरह में मिलाए उनखे बि खाई छॾींदा हुजनि। जे न हुजे त झारो लस्सी जे वरी खीर थोरो हुजे त बकरीअ खे ॾुही करे गिलास भरे उन सां खाई छॾींदा हुजनि। बसि खाई करे उन खां पोइ सवेरो जेको हुजे निंड कनि सुकून जी निंड कनि वरी जेको हुजे अञा जेको हुजे सिज बि न निकिरंदो हुजे पखी पखण उथे उन सां गॾु उहे बि उथी शुक्र मालिक जो अदा कनि त उते वरी माना सुकून बि हुजे उते मज़ो बि हुजे उते जिंदगी वॾी सुहिणी गुज़रंदी हुजे। आणियूं चाड़ियूं रीत असांजी कुर्ब ॾियूं ऐं कुर्ब कमायूं। हाय हाय इहे हुजनि तवकल ते हलण वारा माण्हू सुभाउ अॼो की रिहाण में अव्हां खां मोकिलाईंदा हुजूं। अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं। जिंदगी रहंदी हुजे त वरी सुभाणे आचर जे ॾींहुं सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं रामू ऐं राधा अवां सभिनी जी ख़िदमत में ज़रूर हाज़िर थींदा। पर हा पंहिंजे ज़िंदगीअ सां चवंदा हुजनि पंहिंजे ज़िंदगीअ सां गॾोगॾु पंहिंजो पाण सां प्यारु कंदा हुजो पंहिंजे बच्चनि सां प्यारु कंदा हुजो वॾनि जो एतिराम कंदा हुजो अमर जो एतिराम कंदा हुजो अमर जो एतिराम कंदा हुजो अबे जो एतिराम कंदा हुजो ऐं जेकॾहिं उहे जेके हुजनि हींअर पीर सन थी गया हुजनि त उन्हनि खे अव्हां जी ज़रूरत हा उन्हनि खे करे तानो मेणो न ॾींदा हुजो छो त इहे ई वालदेन हुजनि जिन अव्हां खे अलाह तकड़ियुनि तकलीफ़ुनि सां पाले निपाए ऐं पंहिंजे पेरनि ते बीहारियो हुजे उहा उन्हनि खां पुछंदा हुजो अबे अमर खां त हुननि केतिरी तकलीफ़ ॾिठी हुजे। सुभाउ अबे अमर ऐं उस्ताद जो एतिराम ज़रूरु कंदा हुजो जेके मोहसन हुजनि उन्हनि जो बि वधि खां वधि एतिराम कंदा हुजो। मोहसन उहे हुजनि जेके तव्हांखे मंज़िल ते पुॼाईंदा हुजनि मोहसन उहे हुजनि जेके तव्हांखे सुठी ॻाल्हि ॿुधाए करे सम्झाईंदा हुजनि मिली हुजे जिन मां अव्हां सिख्या वरिती हुजे जिन सां जिन जी सोच सां ऐं जिन जी सम्झ सां अव्हां अॻिते वधिया हुजो उहे हुजनि अव्हां जा मोहसिन। से उहे उस्ताद हुजनि उहे मोहसन हुजनि उहे ॾाहा हुजनि उन्हनि जो बि अदब ऐं एतिराम करणु खपंदो हुजे। ॾाढाना खां ॿाहिरि वेंदा हुजो इन ॾाढाना में कुझु न रखियो हुजे हिक ॿिए सां मोहबत कंदा हुजो प्यारु कंदा हुजो मोहबती मेड़े ॻोठ बदिजे हिकिड़ो तिनी जे वेड़े पाणी जो बादशाह सो इन दुआ सां रामू ऐं राधा खे इजाज़त ॾींदा हुजो त साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे जाॾे पेर हुजे ताॾे ख़ैर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जिए लतीफ जी बोली पर हा वेंदे वेंदे सीधी भाषा हम भाषा आई हो बालकन जे ना हुजे सीधी भाषा हम भाषा सीधी भाषा हम भाषा सब भाषा